खबर कृत सखर में कंपनी की गाड़ी में 5 करोड़ रुपया चोरी थियण वारे वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। केस कंपनी के मैनेजर अताउल्लाह जी फरियाद ते अणॼातल हथियारबंदनि खिलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। FIR में फरियादी जो मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त हथियारबंदनि सिक्योरिटी गार्डन ऐं अमले खे यर्गमाल बणाए 5.5 करोड़ ऐं हथियार फुर करे फरार थी विया आहिनि। फरियादी जो चवणु हो त मुख़्तलिफ़ बैंकुनि मां खयल रक़म ऐं हथियार हिक वेन में गॾु करे रखिया हुआ। जुमे वारे ॾींहं खां रक़म रखियल हुई। छंछर ऐं आचर मोकल हुजण करे उते रक़म ऐं हथियार रखिया विया हुआ। आगाह कयूं पिया। सखर में कंपनी की गाड़ी में 5 करोड़ रुपया चोरी थियण वारे वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। केस कंपनी के मैनेजर अताउल्लाह जे फरियाद ते 8 अणॼातनि खिलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। FIR में फरियादी जो मौक़िफ़ हुयो त हथियारबंदनि सिक्योरिटी गार्डन ऐं अमले खे यर्गमाल बणाए 5.5 करोड़ ऐं हथियार फुर करे फरार थी विया आहिनि। फरियादी जो चवणु हो त मुख़्तलिफ़ बैंकुनि मां खयल रक़म ऐं हथियार हिक वेन में गॾु करे रखिया विया हुआ। जुमे वारे ॾींहं खां रक़म रखियल हुई। छंछर ऐं आचर मोकल हुजण करे उते रक़म ऐं हथियार रखिया विया हुआ। अहम खबर ॾियूं पिया। सखर में कंपनी की गाड़ी में 5 करोड़ रुपया चोरी थियण वारे वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। इन हवाले खां सखर खां धरती TV न्यूज़ जो रिपोर्टर मोहल्लो महर लाइन ते मौजूद है। जी मोहल्लो, क्या तफ़सील इन हवाले से? जी बिल्कुल। सखर में जो है सिक्योरिटी कंपनी है जो 5.5 करोड़ रुपया फुर वारे मामले जो नामालूम 8 जवाबदारनि के खिलाफ केस जो है दाख़िल करायो वियो आहे। साइट एरिया थाने ते सिक्योरिटी कंपनी के मैनेजर अताउल्लाह जे फरियाद ते वाक़े जो है केस दाख़िल करायो वियो आहे। FIR में ॼाणायो वियो आहे त 5.5 करोड़ रुपयनि खां वधीक जेका रक़म आहे उहा फुर कई वई आहे ऐं हथियार बि जेके सिक्योरिटी अहलकारनि जा हुआ उहे बि जेको आहिनि हथियारबंदनि जे तरफ़ां फुर कया विया आहिनि। इन में वधीक ॼाणायो वियो आहे त मुख़्तलिफ़ बैंकुनि मां जेका खयल रक़म हुई उहे हिक वेन में जेका है गॾु करे रखिया विया हुआ ऐं जुमे वारे ॾींहं खां रक़म गाॾीअ में वेन में पयल हुई ऐं छंछर आचर जी मोकल हुजण जे करे जेका आहिनि उते रक़म जेका पहले ही हथियारबंद जेके आहिनि फुर करे विया आहिनि। ऐं साइड एरिया पुलिस जेको आहे 4 खां वधीक सिक्योरिटी कंपनी जेके मुलाज़िम आहिनि जेके उते सिक्योरिटी अहलकार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार बि कयो वियो आहे। वाक़े जी जांच जारी आहे पर हिन वक़्त में जेको आहे पुलिस जेको आहे वाज़िह तौर ते के जवाबदार साम्हूं जेको आहे न आणे सघी आहे, न ई को सोराख़ पुलिस खे मिली सघियो आहे। जी मोहल्लो, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।